ख़बर शामिल कंदासीं घोटकी मां ब्यूरो चीफ नदीम भट्टी जी रिपोर्ट। आबादी जे आलमी दिहाड़े जे मौक़े ते पॉपुलेशन वेलफेयर खाते घोटकी पारां ज़िले ऑफिसर असगर अली सोलंकी, सरसो जे आशिक अली कलवड़, सादुल्ला फुलपोटरो, गुलसन महर, मुख़्तियार अहमद लुंड, तुफ़ैल लगारीअ जी अॻवाणीअ में मेन रोड ताईं वॉक कयो वियो, जंहिंमें शरीक पॉपुलेशन खाते जे मेल फीमेल मुलाज़िमनि वॾे अंग में शिरकत कई। वॉक खां बाद ज़िले ऑफिस में पिणु सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें पॉपुलेशन वेलफेयर खाते घोटकी जे ज़िले ऑफिसर असगर अली सोलंकी, सरसो जे आशिक अली कलवड़, हैंड्स जे फ़ाद लगारी, पाक फाइडर जे ताहिर समेजो, मैडम फरीदा, गुलसन महर, सादुल्ला फुलपोटरो, साइमा मुस्लिम, बासित लाखो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त आबादी जे आलमी ॾींहं जे मौक़े ते वॉक बाद सेमिनार मुनक़िद करण जो मक़सदु हितां जे माण्हुनि खे फैमिली प्लानिंग हवाले सां ॼाण ॾियणु आहे। हुन वक़्तु वधंदड़ आबादी सबबि मुल्क अंदरि मसइला पैदा थी रहिया आहिनि। असांखे घुर्जे त हिक ॿार खां ॿिए ॿार ताईं घटि में घटि 3 सालनि जो वक़फ़ो कयूं, जंहिंसां माउ ऐं ॿार जी सिहत बहितर रहंदी। उन सां गॾु असांजी फैमिली बि ख़ुशहाल थींदी। पॉपुलेशन खाते जे ज़िले ऑफिसर असगर अली सोलंकी वधीक ॻाल्हाईंदे चयो त असांजे ज़िले अंदरि 33 खां मथे फैमिली वेलफेयर सेंटर आहिनि, जिते फैमिली प्लानिंग हवाले सां कतब ईंदड़ मेथड्स फ्री में मुयसरु आहिनि। उन खां अलावा मुख़्तलिफ़ यूसी जे ॻोठनि में हिकु रोज़ा सिहत मेला मुनक़िद करे उतां जे माण्हुनि खे फैमिली प्लानिंग में कतब ईंदड़ मेथड्स मुफ़्त में मुहैया कया वेंदा आहिनि। उन दौरान पॉपुलेशन खाते जे ज़िले ऑफिसर ऐं ॿियनि महिमाननि पारां पॉपुलेशन खाते जे बहितरीन कमु कंदड़ मुलाज़िमनि में शील्ड्स ऐं सर्टिफिकेट्स विराया विया।